ॾहरके में जदोजहद एक्शन कमेटी तरफ़ां सेहत खाते में करप्शन खिलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। जदोजहद एक्शन कमेटी जे चेयरमैन फ़कीर रमज़ान कलवड़, कमाल महर, नज़ीर शेख, अज़हर दायो ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में सिविल अस्पताल ॾहरकी खां रैली कढी वई, जेका शहर जो गश्त कंदे जामिया मस्जिद चौक वटि पहुती, जिते धरणो हयो वियो। उन मौके ते अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे अॻवाणनि जो चवणु हो त ज़िले घोटकीअ में गरीब ऐं मिसकीन मरीज़नि लाइ आयल किरोड़े रुपयनि जूं दवाऊं गरीबनि खे ॾियण बदिरां सेहत खाते जा कामोरा विकिरो करे छॾींदा। DHO घोटकी ऐं MS ज़िले भर जा जन जेको आहे सो किरोड़े रुपयनि जी हुननि जी बजट आहे। उन्हनि जेको आहे सो दवाऊं जेके आहिनि घोटकी जूं चोरी थी लाड़काणे खैरपुर में विकिरो कयूं वियूं आहिनि। उन मसइले ते जांच कमेटी सिहत खाते सिंध हुकूमत ठाही, जंहिंजी जांच आॾो नाहे आई। उहे ख़ामोश आहिनि। असांजे ज़िले जी चोरी थी आहे, दवाउनि जी इंसानी सिहत जूं दवाऊं विकिरो कयूं वियूं आहिनि। गरीब माण्हू खे का बि गोरी टेबलेट नथी मिले। जेको आहे सो ज़िले जे अंदरि करप्शन सेहत खाते में उरूज ते आहे। 46 करोड़ जूं दवाऊं लाड़काणे में जेको आहे विकिरो थियूं आहिनि। बजट सॼी जेको आहे चूंडियल नुमाइंदनि सां गॾिजी मिली भगत करे MS खाइनि पिया। इन जे करे DHO घोटकी खे हटाए ईमानदार जेको आहे ऑफिसर जेको आहे मुक़ररु कयो वञे त जेको सेहत इंसानी ज़िंदगियूं जेके ज़ाया थियनि थियूं घटि में घटि उनजो अज़ालो थिए। किरोड़नि जी जेकी दवाऊं अचनि थियूं उहे सिंधी माण्हू घोटकी जे माण्हुनि खे लाभ नथो मिले। उहो लाभ जेको आहे सो वॾेरे जे ॾिठ में हलियो थो वञे ऐं उनजे ब्यूरोक्रेसी जेके डॉक्टर आहिनि उन्हनि जे पिप में हलियो थो वञे, ग़रीबनि खे कोन थो मिले। अॻवाणनि जो चवणु हो त जेसीं ताईं सेहत खाते जे करप्ट कामोरनि खे न हटायो वेंदो, उन्हनि जी जदोजहद जारी रहंदी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।